ओम शांति। दीदी मुंहिंजी तारीख़ आहे 2/10/2022। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स आहे 3/10/1992। अॼु मुरली में टॉपिक आहे ब्रह्मण अर्थात सदा श्रेष्ठ भाग्य जे अधिकारी। अॼु भाग्य विधाता बाप दादा पंहिंजी सर्व ॿारनि जो श्रेष्ठ भाग्य ॾिसी हर्षित था थियनि। एतिरो श्रेष्ठ भाग्य ऐं एतिरो सहज प्राप्त थी वञे, अहिड़ो भाग्य सॼे कल्प में सिवाय तव्हां ब्रह्मण आत्माउनि जे ॿिए कंहिंजो बि न थी सघंदो। सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण आत्माऊं हिन भाग्य जे अधिकारी आहियो। इहा ब्रह्मण जन्म मिलियो ई कल्प पहिरों जे भाग्य अनुसार। मतलब असांजो इहो जेको ब्रह्मण जन्म आहे, इहे कल्प पहिरों जे भाग्य अनुसार ई असांखे मिलियो आहे। जन्म ही श्रेष्ठ भाग्य जे आधार ते आहे। श्री ब्रह्मण जन्म स्वयं भगवान द्वारा थींदो आहे। अनादि बाप ऐं आदि ब्रह्मा द्वारा यह अलौकिक जन्म प्राप्त थियो आहे। जो जन्म ही भाग्य विधाता द्वारा हुजे, उहो जन्म केतिरो भाग्यवान हूंदो न। पंहिंजे हिन श्रेष्ठ भाग्य खे सदा स्मृति में रखी हर्षित रहो। सदा स्मृति प्रत्यक्ष स्वरूप में हुजे, सदा मन में मर्ज हुजे कि असांजो जन्म कंहिं द्वारा थियो आहे। सिर्फ़ु दिमाग में न समायल हुजे, ईअं न, लेकिन हर चलन चेहरे में स्मृति स्वरूप प्रत्यक्ष में स्वयं खे अनुभव हुजे। ॿियनि खे बि ॾेखारे में ॾे। जीअं कंहिंजी कंहिं वॾे घर जी ॿार हुजे त या के सुठे स्वभाव संस्कार वारनि जो ॿार हुजे, जीअं माउ पीउ हुनखे सुठा संस्कार ॾिना अथनि त हुनजी चाल चहिरे सां ई, चाल चलन सां ई, व्यवहार सां ई पतो लॻी वेंदो आहे कि हिन जा माउ पीउ केतिरा समझदार, केतिरा ऊचा आहिनि। उअं ई असांजी बि चलन ऐं चहिरे द्वारा श्रेष्ठ भाग्य जी लकीर स्पष्ट ॾेखारे में ॾे कि असांजो जन्म कंहिं द्वारा थियो आहे। केतिरे प्रकार जा भाग्य प्राप्त आहिनि, हुनजी लिस्ट सदा मस्तक ते स्पष्ट हुजे। सिर्फ़ु डायरी में लिस्ट न हुजे, लेकिन मस्तक विच भाग्य जी लकीर चमकदी हुई ॾेखारे में ॾियणी खपे। पहिरों भाग्य आहे जन्म ही भाग्य विधाता द्वारा आहे। ॿी ॻाल्हि आहे, अहिड़े कंहिं बि आत्मा व धर्मात्मा महान आत्मा जो भाग्य न, जो स्वयं भगवान हिकु ही बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे। सॼे कल्प में अहिड़ो कोई न हूंदो जंहिंजो बाप, टीचर, सतगुरु हिकु ही हुजे ऐं भगवान हुजे। हिकु ही द्वारा बाप जे संबंध सां वरसो बि प्राप्त आहे। शिक्षक जे रूप सां श्रेष्ठ पढ़ाई ऐं पद जी प्राप्ति आहे। सतगुरु जे रूप में महामंत्र ऐं वरदान जी प्राप्ति आहे। वरसे में सर्व खजाननि जो अधिकार प्राप्त कयो आहे न। बाबा चए थो सर्व खजाना आहिनि सतगुरु जे रूप में, जो बाबा ने महामंत्र वरदान ॾिनई, ऐं जो बाबा वरसे में असांखे बाप जे संबंध में वरसो खजानो ॾिनो अथई, उहे सर्व खजाना आहिनि। कोई खजाने जी कमी आहे? टीचर जो कोई कमी आहे? मकान वॾो, टीचर्स के कोई कमी आहे? मकान वॾो हुजणो खपे, जिज्ञासु सुठा सुठा हुजणा खपनि, इहे कमी आहे? बाबा चए थो न आहे न। जेतिरी सेवा निर्विघ्न वधंदी त सेवा सां गॾु सेवा साधन सहज ऐं स्वतः ही वधंदा रहंदा। बाप द्वारा वरसों श्रेष्ठ पालना मिले थी। परमात्मा पालना केतिरी ऊंची आहे। भक्ति में ॻाईंदा आहिनि परमात्मा पालनहार आहे, लेकिन बाप भाग्य, लेकिन तव्हां भाग्यवान आत्माऊं हर कदम में परमात्मा पालना जे द्वारा ही अनुभव कंदा आहियो। परमात्मा श्रीमत ही पालना आहे। बिना श्रीमत अर्थात परमात्मा पालना जे हिकु कदम भी न उठाए सघंदा आहियो। अहिड़ी पालना सिर्फ़ु हाणे ही प्राप्त थी थिए, सत्युग में भी न मिलंदी। उहा देव आत्माउनि जी पालना, उहा हाणे सत्युग में देव आत्माउनि द्वारा पालना थींदी। हाणे डायरेक्ट परमात्मा पालना थी हले, परमात्मा पालना ते हलो था।
हाणे प्रत्यक्ष अनुभव सां चई सघंदा आहियो कि असांजो पालनहार स्वयं भगवान आहे, चाहे देश में आयो चाहे विदेश में आयो। लेकिन हर ब्राह्मण आत्मा फलक सां चईंदी आहे कि असांजो पालनहार परमात्मा आहे। एतिरो नशो आहे कि कॾहिं मर्ज थी वेंदो आहे, कॾहिं मर्ज थींदो आहे। जनम ते ही बेहद जे खज़ाने सां भरपूर आयो, अविनाशी वरसे जा अधिकार वठो था न, वठी वरिता या वठो था। साथ साथ जन्म ते ही त्रिकालदर्शी सत शिक्षक जे टिनी कालनि जी पढ़ाई केतिरी सहज आहे, विधि सां पढ़ाई, सहज विधि सां पढ़ाई केतिरी श्रेष्ठ पढ़ाई आहे। पढ़ाइण वारो भी केतिरो श्रेष्ठ आहे, लेकिन पढ़ाए कंहिंखे थो जंहिंमें दुनिया वारा कोई उम्मीद न रखंदा आहिनि, उन्हनि खे उम्मीदवार ठाहे थो। न सिर्फ़ पढ़ाइनि था, लेकिन पढ़ण जो लक्ष्य ही ऊच ते ऊच पद भी प्राप्ति थी थिए। परमात्मा पढ़ाई सां जो पद प्राप्त थिए तो, अहिड़ो पद सॼे वर्ल्ड में ऊचे ते ऊचो पद जे अॻियां केतिरो श्रेष्ठ आहे। हिन दुनिया में जो ऊचो पद हूंदो उन खां भी केतिरो श्रेष्ठ आहे न। अनादि सृष्टि चक्र जे अंदर द्वापर खां वठी करे हाणे ताईं विनाशी पद प्राप्त थियो आहे। उन्हनि में सर्वश्रेष्ठ पद पहिरियों राज्य पद ॻायल आहे। लेकिन असांजे राज्य पद जे अॻियां दुनिया वारनि जो राज्य पद छा आहे? कुछ आहे? श्रेष्ठ आहे? अॼुकल्ह जो श्रेष्ठ ते श्रेष्ठ पद प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर जो आहे। वॾे ते वॾी पढ़ाई द्वारा फिलोसफर ठही वेंदा आहिनि, चेयरमैन डायरेक्टर आदि भी ठही वेंदा आहिनि, वॾा वॾा ऑफिसर ठही वेंदा आहिनि। लेकिन इहे सभु पद असांजे अॻियां छा आहे? तव्हांजो हिकु जन्म में जन्म जन्म जे लाइ श्रेष्ठ पद प्राप्त थियण जी परमात्मा गारंटी आहे। ॾिसो हुननि जो पद त अॼु आहे, कल्ह न आहे। असांजो त जन्म जन्मांतर जे लाइ श्रेष्ठ पद, उहो भी गारंटी। ऐं हुन हिकु जन्म जी पढ़ाई द्वारा हिकु जन्म जी प्राप्ति कराइण जी कोई गारंटी न आहे। तव्हां केतिरा भाग्यवान आहियो जो पद भी सर्वश्रेष्ठ ऐं हिकु जन्म जी पढ़ाई ऐं अनेक जन्म पद जी प्राप्ति, त भाग्य थी वियो न। चेहरे में दिखाई ॾींदो आहे, बाबा पुछनि था, चलन में दिखाई में ॾींदो आहे। अशु जी चाल सां मनुष्य जे हाल जो पतो पवंदो। अहिड़ी चाल हुजे जो तव्हांजे एतिरा श्रेष्ठ भाग्यनि जो हाल दिखाई में ॾे। बाबा चए तो अहिड़ी चाल आहे कि अञा साधारण लॻंदा आहियो। छा आहे? साधारणता में महानता दिखाई में ॾींदी आहे। जॾहिं तव्हांजी जड़ चित्र अञा ताईं महानता जो अनुभव कराइनि था। हाणे भी कहिड़ी भी आत्मा खे लक्ष्मी नारायण व सीताराम व देवी ठाहे छॾो तो साधारण व्यक्ति में भी महानता जो अनुभव करे सर ज़रूर झुकाईंदा। ॼाणदा भी आहिनि कि वास्तव में ये नारायण व राम आदि न आहे, बनावटी आहे। पोइ भी उन समय महानता सां सिर झुकाईंदा आहिनि, नमन पूजन कंदा आहिनि। लेकिन तव्हां त स्वयं चैतन्य देवी देवता आहिनि, देवी देवियुनि जी आत्माएं आहियो। तव्हां चैतन्य आत्माउनि सां केतिरी महानता जी अनुभूति थियणी खपे। थींदी आहे। तव्हांजे श्रेष्ठ भाग्य खे मन सां नमस्कार करनि, हथ व सर सां न, मन सां। भले असांजे अॻियां हथ न जोड़नि, सर न झुकाइनि, लेकिन मन सां असांजे लाइ उहो रिगार्ड रिस्पेक्ट हुजे। लेकिन मन सां तव्हांजी भाग्य जो अनुभव करे स्वयं भी ख़ुशी में नचनि कि केतिरा ऊचे भाग्य वारा आहिनि। एतिरी श्रेष्ठ पढ़ाई जी प्राप्ति श्रेष्ठ भाग्य आहे। माण्हू पढ़ाई पढ़ंदा ई आहिनि हिन जन्म जे शरीर निर्वाह कमाई जे लाइ, जेके सोर्स ऑफ इनकम चइबो आहे। असांजी पढ़ाई सोर्स ऑफ इनकम केतिरो आहे? मालामाल थी वेंदा आहियो न। तव्हांजी इनकम जो हिसाब छा आहे? उन्हनि जो हिसाब हूंदो आहे लख करोड़। लेकिन तव्हांजो हिसाब, तव्हांजी केतिरी इनकम आहे कदम में पदम, त सॼे ॾींहं में केतिरा कदम उठाईंदा आहियो, केतिरा पदम जमा थींदा आहिनि। एतिरी कमाई ॿिए कंहिंजी थींदी आहे? केतिरो वॾो भाग्य आहे न असांजो। त ईअं पंहिंजी पढ़ाई जे भाग्य खे मौज रूप में अनुभव करो। कंहिंखां पुछंदा आहियो त चईंदा आहिनि ब्रह्म कुमार कुमारियूं त आहियूं, ठही त विया आहियो न।
ठही त विया, लेकिन ब्रह्मा कुमार कुमारी अर्थात श्रेष्ठ भाग्य जी लकीर मस्तक ते चमकदी हुई दिखाई मिली। ये न कि ब्रह्मा कुमार कुमारियूं त आयूं लेकिन मिली वेंदो, कुछ त ठही वेंदासीं, हलऊं त ठही त वेंदासीं, ठही विया आहियूं या भाग्य खे ॾिसी करे उड़ो था। इन में ठही त विया आहियो, ठहो त था, हलो त था, ये बोल कंहिंजा आहिनि? श्रेष्ठ भाग्यवान जा ये बोल आहिनि। बाबा चए थो सदा असांजा बोल हुजनि कि असां प्राप्त करे छॾियो, असांखे मिली वियो सभु, जो पाइणो हुयो उहो पाए छॾियो। ब्रह्मा कुमार कुमारी अर्थात मौज सां मोहब्बत जी जीवन बिताइण वारा। ईअं न कि कॾहिं मजबूरी कॾहिं मोहब्बत, जॾहिं कोई समस्या ईंदी आहे त छा चाहींदा न आहियूं लेकिन मजबूर थी वेंदा आहियूं। भाग्यवान अर्थात मजबूरी ख़तम, मोहब्बत सां हलण वारा। चाहींदा त आहियो लेकिन अहिड़ी भाषा भाग्यवान ब्राह्मण आत्माउनि जी न आहे। भाग्यवान आत्मायूं मोहब्बत जे झूले में मौज में उड़दियूं आहिनि, उड़ती कला जी मौज में रहंदा आहिनि। मजबूरी उन्हनि जे अॻियां अची न सघे। सम्झो, पंहिंजो श्रेष्ठ भाग्य मर्ज न रखो, इमर्ज करो। सदा यादि रखो कि असां कंहिंजा ॿार आहियूं, कंहिंजा स्टूडेंट आहियूं, कंहिंजा फॉलोअर्स आहियूं। फॉलोअर्स मतिलबु केरु असांजो सतगुरु आहे, असांखे प्राप्ति छा थी थिए? तीसरी ॻाल्हि, सतगुरु द्वारा छा प्राप्त थींदो आहे? पहिरियों त महामंत्र मिलियो, सतगुरु जो महामंत्र छा मिलियो? पवित्र ठहो, योगी ठहो। जन्म ते ही यह महामंत्र सतगुरु द्वारा प्राप्त थियो। इहो ही महामंत्र सर्व प्राप्तियुनि जी चाबी आहे। सर्व ॿारनि खे मिलियो आहे न, योगी जीवन पवित्र जीवन ही सर्व प्राप्तियुनि जो आधार आहे। हिन करे ये चाबी आहे। अगर पवित्रता न आहे, योगी जीवन आहे त अधिकारी हूंदे हुए भी अधिकार जी अनुभूति न करे सघंदासीं। हिन करे ये महामंत्र सर्व खजाननि जी अनुभूति जी चाबी आहे। अहिड़ी चाबी खे महामंत्र सतगुरु द्वारा, अहिड़ी चाबी जो महामंत्र सतगुरु द्वारा सभिनि खे श्रेष्ठ भाग्य में मिलियो आहे। और साथ साथ सतगुरु द्वारा वरदान प्राप्त थिया आहिनि। वरदाननि जी लिस्ट त ॾाढी लंबी आहे। केतिरा वरदान मिलिया, एतिरा वरदाननि जो भाग्य आहे जो वरदाननि सां ई सॼी ब्राह्मण जीवन बितायूं था ऐं बिताए सघंदा आहियूं। केतिरा वरदान आहिनि, लिस्ट जो मालूम आहे त वरसो बि आहे, पढ़ाई बि आहे, महामंत्र जी चाबी ऐं वरदाननि जी खान बि आहे। त केतिरा भाग्यवान थी वियो। या छिपाए करे रखियो अथव, अॻियां हली अंत में खोलंदव? ईअं बाबा प्रश्न था पुछनि। ॾाढो काल सां भाग्य जी अनुभूति करण वारा अंत में भी पद्मा पदम भाग्यवान प्रत्यक्ष थींदा। हाणे खां ई असांखे वो अनुभूति करणी आहे। अगर कोई विघ्न अचे थो त तुरंत बाबा जो वरदान विघ्न विनाशक के कार्य में लगाए विघ्ननि खे ख़त्म करे हाणे खां ई विघ्न विनाशक जी स्थिति अनुभव करणी आहे। अंत में न, जेको समय अचे थो, व्यर्थ संकल्प अचनि था त मां व्यर्थ का मुक्त आत्मा, वैष्णवी आत्मा आहियां, ये करे करे न पंहिंजे पाण खे हिननि खां मुक्त हाणे करिणो आहे। ॾाढे समय जो अभ्यास कंदासीं न वरदाननि खे यूज़ करे ख़ुदि जीवन मुक्ति जो, तॾहिं त असां पद्मा पदम भाग्यवान प्रत्यक्ष थींदासीं अंत में। हाणे न त अंत में बि न, हाणे आयो त अंत में बि। ईअं कॾहिं न सोचणो आहे कि संपूर्णता अंत में ठहिणो। संपूर्णता जे जीवन जो अनुभव हाणे खां ई आरंभ थींदो, तॾहिं अंत में प्रत्यक्ष रूप में अनुभव थींदो। हाणे स्वयं खे अनुभव आहे, ॿियनि खे अनुभव आहे। जो समीप संपर्क में आया आहिनि उन्हनि खे अनुभव आहे ऐं अंत में विश्व में प्रत्यक्ष थींदासीं। जेके स्वयं खे अनुभव थिए थो, ॿियनि खे अनुभव थिए थो, समीप संपर्क में अचण वारे खे अनुभव थिए थो कि हिन में ये विशेषता आहे, त अंत में सभिनि खे थींदो। सम्झो, बाप दादा सर्व ॿारनि जे भाग्य जी श्रेष्ठ लकीर ॾिसनि पिया।
जेतिरो जेतिरो बाप भाग्य ॾिठई ओतिरो ई ॿार सदा अनुभव घटि कंदा आहिनि। मतिलबु जेतिरो बाबा भाग्य ॾिसंदा आहिनि न असांजो ओतिरो असां घटि कंदा आहियूं। भाग्य जी खान हाणे सभिनि खे प्राप्त आहे, लेकिन कोई के कार्य में लॻाइण ईंदो आहे, कोई के कार्य में लॻाइण न ईंदो आहे। जेतिरो लॻाए सघंदा आहे ओतिरो न लॻाईंदा आहियूं। मिलियो सभिनि खे हिकु जहिड़ो आहे, लेकिन खज़ाननि खे कार्य में लॻाए करे बाप जो खज़ानो छो मुंहिंजो खज़ानो अनुभव करणु, इन में नंबरवार आहे। बाप नंबरवार न ॾींदो आहे। बाप ॾिनो सभिनि खे नंबर 1 ॾिनी। बाबा सभिनि खे चईंदो भई तव्हां शांत आत्मा, ईअं थोरी तव्हां घटि आहियो तव्हां ज्यादा आहियो न। बाबा त सभिनि खे चईंदा तव्हां सभु शांत आत्मा आहियो। बाबा त सभिनि खे हिकु जहिड़ो ई ॾींदो आहे, मिलियो सभिनि खे हिकु जहिड़ो आहे, लेकिन खज़ाननि खे कार्य में लॻाए बाप जो खज़ानो सो मुंहिंजो खज़ानो अनुभव करणु, हिन में नंबरवार आहे। बाप नंबरवार न ॾिनो अथई, सभिनि खे नंबर 1 आहे, लेकिन कार्य में लॻाइण हिन में पंहिंजे पाण में नंबर ठाहे छॾींदा आहिनि। सम्झो नंबर शो थियो आहे, कार्य में न लॻाईंदा। ब्रह्मा बाबा छो अॻियां विया? छो जी ब्रह्मा बाबा सभु कुझु कई कर्म में लाई, ऐं असां कर्म में न लाईंदा आहियूं त पुठियां थी वेंदा आहियूं। जेतिरो यूज़ कंदव कार्य में लॻाईंदव ओतिरो वधंदा। मर्ज करे करे रखंदव त वधंदो न। स्वयं बि अनुभव न कंदव त ॿियनि खे बि अनुभव न कराए सघंदव। हिन करे चलन चहिरे में लायो। सम्झो छा करिणो आहे। जो बि नंबर ईंदो सुठो, हलो 108 न त 16,000 में ई मिली वञे, कुझु त ठहींदो, लेकिन 16,000 जी माला सदा न जपंदा आहिनि। काथे काथे ऐं कॾहिं कॾहिं जपंदा आहिनि। 108 जी माला त सदा जपंदा आहिनि। हाणे मां केरु, इहो स्वयं ॼाण। अगरि बाप चईंदो ॿिया कोई चईंदा कि तव्हां 16,000 में ईंदव त छा चईंदव, मञदव? क्वेश्चन मार्क शुरू थी वेंदो। इन जे करे पंहिंजे पाण खे ॼाणो कि मां केरु। अच्छा चारो हुजे सर्वश्रेष्ठ भाग्यवान आत्माउनि खे सर्व जन्म सां ई प्राप्त परमात्मा जन्म अधिकारी आत्माउनि खे सर्व बाप द्वारा श्रेष्ठ वर्षों परमात्मा पालना वठण वारा सत शिक्षक द्वारा श्रेष्ठ पढ़ाई जो पद प्राप्त करण वारा श्रेष्ठ कमाई करण वारा सतगुरु द्वारा महामंत्र ऐं सर्व वरदान प्राप्त करण वारा अहिड़ी श्रेष्ठ अति श्रेष्ठ पदमा पदम हर कदम में पदम जमा करण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। अव्यक्त बाप दादा जी पर्सनल मुलाक़ात। यथार्थ सेवा व यथार्थ यादि जी निशानियां निर्विघ्न रहण ऐं ठाहिण। सदा पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जी गीत स्वतः ई मन में वॼंदा रहनि। हीअ अनादि अविनाशी गीत आहे। इनखे वॼाइणो न पवंदो आहे, लेकिन स्वतः ई वॼंदो रहंदो आहे। सदा इहे गीत वॼणो अर्थात सदा ई पंहिंजी ख़ुशी जे खज़ाने खे अनुभव करणु। सदा ख़ुशि रहंदा आहियो न। ब्राह्मणनि जो कमु ई आहे ख़ुशि रहणु, ख़ुशी बांटणु। इन सेवा में सदा बिज़ी रहंदा आहियो या कॾहिं भुलिजी बि वेंदा आहियो। जॾहिं माया ईंदी आहे पोइ छा कंदा आहियो? जेतिरो समय माया रहंदी आहे ओतिरो समय ख़ुशी जो गीत बंदि थी वेंदो आहे। बाप जो सदा साथ आहे त माया अची न सघंदी आहे। माया अचण खां पहिरियों बाप जो साथ अलॻि करे करे अकेलो ठाहींदी आहे, पोइ वार कंदी आहे। अगरि बाप साथ आहे त माया नमस्कार कंदी, वार न कंदी। त माया खे जॾहिं सुठी रीति सां ॼाणे विया आहियो कि हीअ दुश्मन आहे त पोइ अचणु छो ॾींदा आहियो? साथ छो छॾे छॾंदा आहियो? साथ छॾे छॾंदा आहिनि इन करे माया खे अचण जो दरवाज़ो मिली वेंदो। दरवाजे जो डबल लॉक लॻायो। हिकु लॉक न, अॼुकल्ह हिकु लॉक न हलंदो आहे, त डबल लॉक आहे याद ऐं सेवा। सेवा भी निस्वार्थ सेवा, ये ई लॉक आहे। अगरि निस्वार्थ सेवा न त उहो लॉक ढीलो लॉक थी वेंदो आहे, खुली वेंदो आहे। इन करे
निस्वार्थ सेवा करो, न त लॉक खुली वेंदो, न त पोइ सेवा में भी कुछ न कुछ विघ्न अची वेंदा आहिनि। ईअं 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 यादि बि शक्तिशाली खपे। साधारण यादि आहे त लॉक बि न रहंदो, लॉक न चईंदासीं। त हिकु त निस्वार्थ सेवा, ॿियो बाबा जी यादि हुजे त चेक करो यादि त आहे लेकिन साधारण आहे या शक्तिशाली आहे। ईअं न सेवा कंदा आहियो लेकिन निस्वार्थ सेवा आहे या कुझु न कुझु स्वार्थ भरियल आहे। सेवा कंदे हुए बि यादि में रहंदे हुए बि यदि माया ईंदी आहे त ज़रूरु सेवा अथवा यादि में कोई कमी आहे। सदा ख़ुशी जा गीत ॻाइण वारा श्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहियो। हिन स्मृति सां अॻियां वधो। यथार्थ योग व यथार्थ सेवा ये निशानी आहे निर्विघ्न रहण ऐं निर्विघ्न ठाहिण। अगरि निर्विघ्न ठहिणो अथव ठाहिणो अथव त यथार्थ योग यथार्थ सेवा करो। निर्विघ्न आहियो या कॾहिं कॾहिं विघ्न ईंदा आहिनि, पोइ कॾहिं पास थींदा आहियो, कॾहिं थोरो फेल थी वेंदा आहियो। कोई बि ॻाल्हि ईंदी आहे हुन में अगरि कहिड़ी बि प्रकार जी जरा बि फीलिंग ईंदी आहे, ये शो ये छा, त फीलिंग अचनि माना विघ्न। सदैव सोचो कि व्यर्थ फीलिंग सां परे फीलिंग प्रूफ आत्मा ठही विया आहियूं। ठही वञो, असां ठही वञो। सदैव सोचो व्यर्थ फीलिंग सां परे फीलिंग प्रूफ आत्मा ठही विया आहियूं। ठही वञो, ठही विया आहियूं त माया जी ठही वेंदो। पोइ बि ॾिसो बाप जा ठही विया, बाप जो ठहिण इहे बि केतिरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। कॾहिं स्वप्न में बि न सोचियो कि भॻवान जे एतिरे समीप संबंध में असां ईंदासीं। सच्ची इहा ई ॻाल्हि अगरि असां सोचूं कि असां उन्हनि खे पहचाने छॾियो, उन्हनि जी श्रीमत वठी करे उन्हनि जी ॻाल्हियूं था ॿुधूं, उन्हनि जो ज्ञान था ॿुधूं, उनखे यादि था करूं, उन सां उथूं था, वेहूं था, खायूं था, इहे सोचूं त केॾी वॾी ॻाल्हि थी वई न। लेकिन साकार में ठही विया आहियूं असां। कॾहिं सपने में बि न सोचो लेकिन साकार में ठही विया आहियूं त छा यादि रहंदो। सदा ख़ुशी जा गीत ॻाइण वारा, इहे ख़ुशी जा गीत कॾहिं बि समाप्त न थी सघंदा आहिनि। टीचर्स जो अर्थ आहे पंहिंजे फीचर्स सां सभिनि खे फ़रिश्ते जे फीचर्स जो अनुभव कराइण वारी। अहिड़ी टीचर आहियो या साधारण आहे। साधारण रूप त न ॾेखारे में ॾींदो आहे न, सदा फ़रिश्तो रूप ॾेखारे में ॾे। छो जी टीचर्स निमित आहिनि न, त जो निमित ठहींदा आहिनि उहे जो स्वयं अनुभव कंदा आहिनि उहो ॿियनि खे कराईंदा आहिनि। इहे बि भाग्य आहे जो निमित ठहिया आहियो। हाणे हिन ई भाग्य खे स्वयं अनुभव में वधायो, ॿियनि खे अनुभव करायो। सभिनि खां विशेष ॻाल्हि हूंदी आहे अनुभवी मूर्त है। वरदान आहे ज़िम्मेवारी जी स्मृति द्वारा सदा अलर्ट रहण वारा, शुभ भावना शुभकामना संपन्न आत्मा ठहूं। तव्हां ॿार प्रकृति ऐं मनुष्य आत्माउनि जी वृत्ति खे परिवर्तन करण जा ज़िम्मेवार आहियो। लेकिन इहा ज़िम्मेवारी तॾहिं निभाए सघंदासीं जॾहिं असांजी वृत्ति शुभ भावना शुभकामना सां संपन्न हूंदी, सतो प्रधान ऐं शक्तिशाली हूंदी। ज़िम्मेवारी जी स्मृति सदा अलर्ट ठाहे छॾंदी आहे। हर आत्मा खे मुक्ति जीवन मुक्ति ॾियाराइणो आहे, वर्से जे अधिकारी ठाहिण, इहा ॾाढी वॾी ज़िम्मेवारी आहे असांजी। हिन करे कॾहिं बि अलबेला न ठहो, वृत्ति साधारण न हुजे, सदा सभिनि जे लाइ शुभ सोचो। अलाए इहे कंदा न कंदा कोर्स, अलाए हलंदा या न हलंदा, इहे जो बि व्यर्थ नेगेटिव ऐं इहे सभु वीचार ईंदा आहिनि न, इहे न। असांजी वृत्ति ॾाढी सुठी हुजणी खपे सभिनि जे लाइ। स्लोगन आहे पंहिंजे हर कर्म द्वारा सहारे दाता बाप खे प्रत्यक्ष करो त अनेक आत्माउनि खे किनारो मिली वेंदो। असांजे हर कर्म द्वारा सहारे दाता बाप खे प्रत्यक्ष कंदासीं न। भई असांजे जीवन में कुझु ॻाल्हि ईंदी ऐं असां बाबा खे यादि करे हलंदासीं त निर्विघ्न रहंदासीं। त माण्हू बि पुछंदा कि भई तव्हांजे जीवन में तव्हां छा कंदा आहियो, एॾी ॻाल्हियूं हूंदी हुई बि तव्हां निर्विघ्न सदा ख़ुशि रहंदा आहियो।
त तव्हां ॿुधाईंदव त केतिरी आत्माउनि खे सहारो मिली वेंदो न की असां ईअं ईअं परमात्मा खे यादि कंदा आहियूं। अच्छा, ओम शांति।